त ॿिए तरफ़ वहशत ऐं दरिंदगी, क़त्ल ऐं गारतगिरी, हवस ऐं कब्ज़ागिरी आयन जे रूप में दरावण जे देश ते तहज़ीब ऐं इंसानियत जे आला तरीन रोशन मीनारनि खे तहस नहस करण लाइ जारियत जुनून ऐं अंध जे घोड़नि ते सवार थी हमले आवर थींदे नज़र अचनि था। इन मां साबित थिए थो त इंसान जी हज़ारनि सालनि जी तारीख़ सच ऐं कूड़ जे दरमियान, ईमानदारी ऐं बेईमानी जे दरमियान, हक़ ऐं गुमराही जे दरमियान, सादगी ऐं फ़रेब जे दरमियान, मासूमियत ऐं मकारी जे दरमियान जंग ऐं जदल जी तारीख़ सां भरी पई आहे। पत्थर, लठ, बालन, तीर, तलवारनि, नेज़नि जे ज़माने खां बारूद जे इजाद ताईं, जदीद हथियारनि खां वेंदे मीज़ाइलनि जे तजुर्बनि ताईं, पहिरीं आलमी जंग खां वेंदे ॿी आलमी जंग जे नतीजनि ताईं, तबक़ाती जदोजहद ऐं साम्राजी क़ुवतुनि जे दरमियान जंगुनि ताईं, गुलाम क़ौमुनि जे क़ौमी आज़ादी लाइ गुलाम बनाईंदड़ सां टकराव ताईं, इंसान ज़ात मुसलसल जंगुनि जे ज़रिए ई हक़ जे हक़ाम बातिल खे शिकस्त ॾींदी आई आहे।